ख़बर शामिल कंदासीं। रुकन बड़ामा जमाल बुगटी जे रिपोर्ट मुताबिक़ करकली लॻ 14 मैल वटि ॻोठ जलाल मरी में प्रोग्रेस वेटनरी सिंध फार्म तरफ़ां डिप्टी डायरेक्टर एनिमल ब्रीडिंग सांगड़ डॉक्टर दोस्त अकबर मरी जे अॻवाणी में जानवरनि जी बीमारियुनि जी मुफ़्त तिबी कैंप लगाई वई, जंहिंमें 2500 खां मथे जानवरनि खे चमड़ी ऐं पेट जे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो इंजेक्शन ऐं दवाउनि वसीले इलाज कयो वियो। जॾहिं त उन मौक़े ते डॉक्टर दोस्त अकबर मरी, डॉक्टर मुख़्तियार बबर, डॉक्टर मुबारक जतोई ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त मुसलसिल पवंदड़ बरसातुनि खां पोइ जानवरनि में चमड़ी पेट जे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे लपेट में अची रहिया आहिनि। उन करे असां प्रोग्रेस वेटनरी सिंध फार्म जे सहकार सां ॻोठ जलाल मरी में कैंप लॻाई चमड़ी ऐं पेट जे बीमारियुनि जो इंजेक्शन ऐं दवाउनि वसीले इलाज कयूं पिया ऐं पिणु आसपास जे ॻोठनि में पंहिंजे डॉक्टरनि जूं टीमूं मोकिले रहिया आहियूं त जीअं ॻोठनि में बीमार जानवरनि जो इलाज थी सघे। जॾहिं त उन मौक़े ते डॉक्टर कमालदीन पांवर, डॉक्टर अमजद उमराणी, डॉक्टर अब्दुल्ला मरी ऐं ॻोठाणनि शिरकत कई।